अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम स्पेशल टॉक सां गॾु मां आहियां जो मेज़बान इशफाक अहमद। नाज़रीन, पाकिस्तान जी जेका पॉलिटिकल सिचुएशन आहे गुज़िरियल 15-20 ॾींहंनि खां उन में इंतिहाई दिलचस्पी जेका है उहा वधी वई आहे, छाकाणि त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी हुकूमत ख़िलाफ़ मुख़ालिफ़ धुर पारां जॾहिं तहरीक अदम एतमाद जेका आहे पेश कई वई त उन वक़्तु इहे ॻाल्हियूं कयूं पियूं वियूं त पाकिस्तान जी जेका अपोज़िशन पार्टियूं आहिनि उहे इन तहरीक खे कामयाब न कराए सघंदियूं, उन वटि नंबर पूरा न आहिनि। पर उनखां पोइ असां ॾिठोसीं त आसिफ अली ज़रदारी ऐं मौलाना फजलुर रहमान सां गॾोगॾु मुस्लिम लीग नून जी जेका क़यादत आहे उहा बि मुख़्तलिफ़ हुकूमती इतिहादनि सां मुलाक़ातुनि जो सिलसिलो तेज़ करे ॾिनो। उनखां पोइ काफ लीग MQM पारां कुझु ॻाल्हियुनि ते कुझु शयुनि ते राज़पो पिणु ॾेखारियो वियो त हू जेका आहे उन हवाले सां कई वेंदी। हिन वक़्तु जेका ताज़ी सूरत हाल उहा इहा आहे त सिंध हाउस इस्लामाबाद में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे कुझु कारकुननि हमलो कयो आहे, ये अंदर भी दाख़िल थी विया आहिनि, जिते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा जेका 20 खां वधीक MNA उते मौजूद आहिनि। इन सॼी सूरत हाल ते ॻाल्हाइण लाइ असां सां मौजूद आहिनि टेलीफोन लाइन ते CM सिंध जा स्पेशल असिस्टेंट आहिनि वीर जी कोहली, जॾहिं त पाकिस्तान मुस्लिम लीग नून जा अगवान सिद्दीकुल फारूक भी असां सां गॾु मौजूद आहिनि। सिद्दीकुल फारूक साहब, बहुत शुक्रिया आपका, और वीर जी कोहली वडी मेहरबानी वक्त देने के लिए। सिद्दीकुल फारूक साहब, आपसे आगाज करते हैं, फरमाइएगा कि आप देखते हैं कि पाकिस्तान तहरीक इंसाफ के जो मेंबर हैं उन्होंने जाके पनाह लिए सिंध हाउस में और तहरीक इंसाफ के कारकुनों ने वहां हमला कर दिया है। आप क्या समझते हैं कि ये पाकिस्तान में किस तरह की सियासी रिवायत जो है वो डाली जा रही है सियासत में कि MNAs पे या मुख्तलिफ वो जो लोग हैं जो अपनी जान बचाने के लिए कहीं हिफाजत जाके लेते हैं, कहीं पनाह लेते हैं, तो उन पर भी हमला किया जाता है। कैसे देखते हैं आप इस सारे अमल को? रहमान, पहली बात तो यह है इशफाक साहब के हकीकत में इमरान हुकूमत अब ख़त्म हो चुकी है, क्योंकि जो तहरीक अदम एतमाद है उसके हक में 200 से भी ज़्यादा वोट जमा हो चुके हैं। उसके बाद आ जाती है तहरीक इंसाफ के, जो अब इंसाफ की तहरीक तो है नहीं, जिस तरह की ये तबाही और बर्बादी की तहरीक जिस तरह इमरान खान ने इसको लेके चले हैं वो सबको पता है। ये इन्होंने अभी जो एतमाद का वोट लिया था 2021 में, उस मौके पे जो तकरीर की इमरान खान ने, उन्होंने कहा जी कि अगर मुझे कोई नई वोट एतमाद का देता तो बिस्मिल्लाह, मैं तो उसकी इज्जत करूंगा। तो फिर अब क्या परेशानी हो गई है? अब अगर ये लोग उनको वोट नहीं दे रहे तो फिर इनकी इज्जत करें, नंबर एक। नंबर दो, ये फिस्ताई हरबे हैं, उस पर हमला कर देना, हम 10 लाख का जलसा करेंगे और वो उनमें से गुजर के जाएंगे, वापस आएंगे, गोला आइन के रास्ते में रुकावट डालना, तो ये सब इसका नोटिस लिया जा रहा है और ये अब हारी हुई गेम खेल रहे हैं। तो ये हार तो चुके हैं, लेकिन इस तरह से अरकान असम्बली कोई इनके गुलाम हैं, जर खरीद हैं, क्या है? आइन उन्हें हक देता है कि वो जिसको मर्जी वोट दें। अगर कोई आइन सदा मुकर्रर करता है तो उस वक्त मुकर्रर करता है जब वो अपना वोट दे चुके, उसके बाद बाकी बातें हैं जिनमें बड़ा लंबा एक प्रोसेस है। तो ये जो हमला उन्होंने किया है, अगर उन्होंने किया है, तो ये बिल्कुल फिस्तायत है और इसका नोटिस बिल्कुल लिया जाना चाहिए। और अल्हम्दुलिल्लाह कि तमाम सियासी कुव्वतें जो हैं वो जमा हैं, हुकूमत के इत्तेहादी भी उन्हें तकरीबन छोड़ चुके हैं। इसका नोटिस और इसकी कीमत इमरान खान को, अब तो वजीर आजम वो नहीं रहेंगे, इमरान खान को इसकी कीमत देनी पड़ेगी। अच्छा, सिद्दीकुल फारूक साहब हमारे साथ रहिएगा। वीर जी कोहली, ॿुधाए जो त सिंध हाउस में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा जेके MNAs मौजूद आहिनि, अवां छा था सम्झो त इहे पंहिंजे ज़मीर जे तहत अवां खे वोट ॾियण जे लाइ तयारु आहिनि, या इहे बि ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि त 18 खां 20 करोड़ हिकिड़े MNAs जी क़ीमत पई लॻे? महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो मौक़ो वठण जे लाइ महिरबानी। ॻाल्हि इहा आहे त ॾिसो, इहे साॻिया उहे माण्हू आहिनि जेके TTA जा हुआ ई कोन, ॿियूं के पार्टियूं छॾे आया हुआ ऐं उन्हनि पाण इंटरव्यू ॾिना आहिनि, ओपिनियन उते वेठा आहिनि, माण्हू मीडिया जा दोस्त थी मिलिया आहिनि उन्हनि सां, ऐं समूरो रोज़ जेको आहे हुननि जा पंहिंजा वीडियो क्लिप्स अचनि पिया, ट्वीट अचनि पिया, हुननि जा इंटरव्यूज़ अचनि पिया, ऐं उहे पाण पंहिंजे वाता चवनि पिया त असां जॾहिं पार्लियामेंट लॉजिस में हुआसीं त उते असां ते पुलिस थ्रू हमलो करायो वियो
इहो पाकिस्तानी तारीख़ में पहिरियों दफ़ो आहे छो त पार्लियामेंट लॉजिक उहो पार्लियामेंट जो हिसो आहे ऐं उन जो कस्टोडियन हमेशह जेको असां स्पीकर हूंदो आहे त स्पीकर जेको बयान जेके थी आहे उहो मुतनाज़ा थी हुन नॉन पार्टी पॉलिसी जो लफ़्ज़ त हुन खां पोइ ज़ाहिर जेके एमएलएस आहिनि उहे उनखे सिक्योरिटी थ्रेट्स हुया उनखे पतो हुयो त असांजे मथां हिकु क़िस्म जी कान का हरकत थींदी ऐं उनखां पोइ हरकत थी ऐं तव्हां ॾिसो त जंहिं तरीक़े सां पार्लियामेंट कमरनि जा समाचार तोड़े ऐं मौजूदु एमएनएस खे जंहिं तरीक़े सां गेले हुन जूं माना प्रस्तावनि जा किराए ऐं बेइज़त करे हुनखे जिस तरीक़े सां गेले पुलिस थाणे में रखी आहे बिना कंहिं केस जे बिना कंहिं जवाब जे एमएनएस सॼी राति पाण थाणे रहिया ॿी ॾींहुं 9 ॾींहं आज़ादु थियो हुयो त उन रवैये खां पोइ माण्हू ज़ाहिर आहे किथे शेल्टर वठंदा इहो कहिड़ो तरीक़ो आहे इहो दुनिया जो कहिड़ो कानून आहे त तव्हां एमएनएस खे ईअं बाउंड करे ऐं तव्हां हस्तबंद या दहशतगर्द मोकिलियो अनाउंस करे तव्हां पब्लिक गैदरिंग में पब्लिक जलसे में बिही करे इमरान खान तरीक़े सां उन्हनि खे कश्मीर कोई त असां ते कंदा हुन खां पोइ पाकिस्तान वेठा इहो कहिड़ो तरीक़ो आहे त असां वटि पार्टी माण्हू सॼे तव्हां वटि अचनि था सभई उहे सभु पंहिंजे ज़मीर जा हाणे जॾहिं पंहिंजी असुल पार्टी था वञनि या पंहिंजो तव्हां सां जुदाई ते इख़्तियार था कनि त तव्हां हिकिड़ी ॿी ॻाल्हि इहा त ॾिसो हाणे त यूट्रन सां हिन जी ॻाल्हि खे वीर जी कोहली साहब असां सां गॾु मौजूद रहो। सिद्दीकुल फारूक साहब फरमाइएगा कि अगर तहरीक अदम एतमाद कामयाब हो जाती है तो पहले हम ये सुन रहे थे कि मुस्लिम लीग नून के जो सदर हैं शहबाज शरीफ वो वजीर आजम बनेंगे, लेकिन अब 4 नाम मजीद मुस्लिम लीग नून से और भी सामने आ रहे हैं। आप क्या समझते हैं कि अब भी वजीर आजम के उम्मीदवार शहबाज शरीफ ही होंगे? देखिए असल में तो मुस्लिम लीग नून को वजारत उज़्मा दी जा रही है ना कामयाबी की सूरत में, वो इंशाल्लाह कामयाब तो हो चुकी है। अब तो खाली एक रस्मी कार्रवाई बाकी है। उसमें नाम अगर कोई आते हैं तो मैं उसके बारे में कुछ नहीं कह सकता, क्योंकि जो कल तक की खबर थी वो यही थी कि इंशाल्लाह शहबाज शरीफ साहब ही वजीर आजम होंगे। लेकिन अगर हमारी पार्टी कोई और नाम देती है तो मेरा ख्याल है कि हमारे इत्तेहादियों को, पीडीएम और पीपल्स पार्टी और दूसरे हमारे दोस्तों को कोई एतराज नहीं होगा। क्या शहबाज शरीफ के नाम पे किसी इत्तेहादी को एतराज है? नहीं, किसी को भी नहीं एतराज। शायद ये तो आपने मैं आज आपसे ये पहली बात सुन रहा हूं कि जी इस बात का इम्कान है कि वो 4 और नाम आ रहे हैं और उनमें से कोई एक नाम, ये मेरा नहीं ख्याल कि ये दुरुस्त है। उसकी वजह ये है, जो मैं जितना समझता हूं कि जो एतमाद, जो एक यानी क्रेडिबिलिटी शहबाज शरीफ साहब की है कि वो माशाल्लाह डिलीवर करने वाले हैं, वो बहुत अच्छे हुक्मरान पंजाब में साबित हुए हैं, तो वो तो उन्हीं के साथ है। उनके आने से मुल्क की फजा बदल जाएगी। ये जितनी तबाही हो चुकी है ये तबाही रुकेगी और हम आगे बढ़ेंगे। जितना भी तय होता है हमारे सारे इत्तेहादियों में कि हमने ये कितने अरसे के बाद असम्बलियां तोड़ के नए इलेक्शन कराने हैं, तो अब तक की मेरी जो इत्तला है वो तो शहबाज शरीफ साहब ही है। चूंकि आपने कहा कि 4 और नाम आ रहे हैं सामने, तो मैंने उसके ये बात की। अच्छा वीर जी कोहली साहब, अवां इहो ॿुधाइजो त छा अवां शहबाज शरीफ जे नाले ते मुत्तफ़िक़ आहियो या मुस्लिम लीग नून मां को ॿियो नालो भी जेकॾहिं वज़ीर आज़म जे उम्मीदवार तौर साम्हूं अचे थो त पीपल्स पार्टी खे उन ते को एतराज़ न हूंदो? इन ते क्लियर आहे, इहे सभु जेके बि मुतहदा जेके अपोजिशन जी जेके पार्टियूं आहिनि गॾु हाणे पीडीएम जो हिसो आहिनि सभु, त उनमें गॾियल तौर ते जेको फ़ैसिलो थियो उहो इहो थियो त वज़ारत उज़्मा जो जेको राइट आहे हुनखे हुनजी सीटूं सभिनि खां वधीक सीटूं इहो फ़ैसिलो थियो आहे त मुस्लिम लीग नून खे आहे उन्हनि खे इहो हक़ ॾिए थो। जेको बि ज़ाहिर आहे हू ॾींदा वारा,
صدیق الفاروق صاحب یہ بتائیے گا کہ اگر 2018 میں یہ الیکٹیبلز جو ہیں تحریک انصاف کے ساتھ مل جاتے ہیں تو آپ اپوزیشن کی تمام پارٹی انہیں برا بھلا کہتے ہیں، اب ان کے ووٹ حلال کیسے ہو گئے ہیں اور ان کے ساتھ تحریک عدم اعتماد کو کامیاب کرانا درست ہے؟ دیکھیے، ہماری کارکردگی ساری قوم کے نہیں دنیا کے سامنے تھی. ہمیں جس طرح سے عدالتوں کا غیر آئینی کردار جس طرح سے شروع کچھ کیا، نکال اقامہ کی بھی جو تعریف ہے وہ بھی ٹھیک نہیں، اوپر ایک جناب علی جج بٹھا دیا، مانیٹرنگ جج. عدالتوں کے اختیارات جو ہیں وہ سپریم کورٹ کے جج صاحب نے اپنے ہاتھ میں لے لیے اور پھر فیصلہ کرانے پہ صبح شام نگرانی کرتے رہے. اس پہ پوری دنیا کے وکلاء نے، پوری دنیا کے ماہرین آئین و قانون جو تھے ان کی رائے تھی کہ یہ سب غلط ہو رہا ہے. اور جس طرح سے زبردستی لوگوں کو توڑا گیا وہ ہر چیز سامنے ہے. یہاں پی ڈی ایم ہو یا پیپلز پارٹی ہو، کسی نے ان لوگوں کو زبردستی نہیں توڑا. یہ بہت پہلے سے تحریک انصاف کے اندر یہ بغاوت موجود تھی، چاہے وہ جہانگیر ترین کی صورت میں ہو، چاہے وہ علیم خان کی صورت میں ہو، چاہے مختلف لوگوں کے یہ سوات سے ایم این اے ہیں ان کی صورت میں ہو، یہ موجود تھی. یہ لوگ پھر بھی کوشش کرتے رہے ساتھ دینے کی، اور اب جب انہوں نے محسوس کیا کہ نہیں، تو وہ لوگ آج خود الگ ہوئے ہیں. ہم میں سے کسی نے انہیں خریدا نہیں. صدیق الفاروق صاحب، جو تحریک انصاف کے نام پہ ووٹ لے کر آئے ہیں اور تحریک انصاف کا ساتھ نہیں دے رہے، تو وہ آپ کے ساتھ کس طرح سچے ہو سکتے ہیں، کس طرح وفادار ہو سکتے ہیں وہ؟ دیکھیے جی، اس میں اصولی طور پر تو یہ کہا جا سکتا ہے کہ جی یہ لوگ جو اتفاق ان سے نہیں کرتے وہ استعفیٰ دے دیں. لیکن ان میں وہ لوگ بھی ہیں جو خود بھی الیکٹیبل ہیں، تحریک انصاف انہیں ٹکٹ نہ بھی دیتی تو وہ الیکٹ ہو جاتے. لیکن اصولی طور پر بات یہ ہے، اور اگر فرض کریں یہ 20 25 30 لوگ استعفیٰ دے دیتے ہیں تو تب بھی تحریک انصاف کی حکومت تو گئی نا جی، اس کے پاس تو پھر میجارٹی نہیں رہتی. یہ 30 ہیں 35 ہیں، اب تو لوگ کچھ اوپر کی بات کر رہے ہیں. تو یہ سارے لوگ چلے استعفیٰ دے دیتے ہیں، اسپیکر استعفیٰ جناب علی منظور کر لیتا ہے، آگے بھیج دیتے ہیں اور مستعفی ہو جاتے ہیں یہ لوگ. تو پھر کیا حکومت قائم رہ جائے گی عمران خان کی؟ درست، بالکل صحیح کہہ رہے ہیں کہ حکومت ختم ہو سکتی ہے، لیکن شرط یہ ہے کہ آپ جب پاکستان تحریک انصاف کے نام پر ووٹ لے کر آئے ہیں تو ان کے خلاف ووٹ نہیں دے سکتے. پہلے آپ استعفیٰ دیں، دوبارہ منتخب ہو کر آئیں، پھر آپ ووٹ دے سکتے ہیں. میں عرض کرتا ہوں یہ جو بات ہے یہ مسلم لیگ نون کے دور میں ہی یہ آئین میں دفعہ ڈالی گئی ہے کہ اگر کوئی ووٹ دے دیتا ہے اپنی پارٹی کے خلاف تو پھر وہ اسپیکر ریفر کرے گا 15 دن کے اندر، پھر وہ جناب 30 دن کے اندر الیکشن کمیشن فیصلہ کرے گا، پھر اس کے بعد وہ جائے گا اپیل میں. لیکن اس کو اس سے پہلے ضمیر کا ووٹ کہا جاتا تھا کہ وہ اپنی پارٹی کے خلاف بھی ووٹ دے سکتا ہے. اس میں بھی بہت سی پیچیدگیاں پیدا ہوئیں، لیکن ووٹ وہ دے سکتا ہے. ووٹ دینا جو ہے یہ اس کی رکاوٹ نہیں ہے. اس کے بعد ایک سزا ضرور ہے. تو میں یہ عرض کرتا ہوں کہ اگر پاکستان میں جمہوریت کو چلنے دیا جائے، کوئی کہیں سے مداخلت نہ ہو، آئینی ادارے بن جائیں، تو ایسے کوئی صورت پیدا نہیں ہوگی کہ جی اب تحریک انصاف کی حکومت کے لیے فارم 45 جو ہے 95% پر دستخطی نہیں ہے، وہاں سے جناب لوگوں کو نکالا گیا ہے، دوسری پارٹیوں سے لوگوں کو زبردستی شامل کیا گیا ہے. یہ چیزیں اگر نہ ہوں تو یہ جو باتیں ہم اور آپ دیکھ رہے ہیں یہ بھی نہیں ہوگی. اور مجھے امید ہے، اور بلکہ آپ دوست جتنے ہیں اینکر پرسنز، صحافی لوگ، وکلاء، سارے بھی اس بات کے لیے متحد ہو جائیں کہ پاکستان کے معاملات آئین اور قانون کے مطابق چلنے چاہیے. آئین سے جب ہٹتے ہیں ہم، یا آئین کو جب توڑ دیا جاتا ہے تو آپ نے دیکھا پاکستان کا نقصان ہی ہوا ہے. آپ دیکھ لیں 74 سال کی تاریخ میں پاکستان ٹوٹا بھی ہے، پاکستان سے سیاچن بھی چھین لیا گیا، پاکستان سے کارگل بھی چھین لیا گیا، پاکستان غیر ملکی طاقتوں کی ڈکٹیشن بھی جو ہے وہ لیتا رہا، اور اپنے نقصان جو ہے پاکستان کے ہوتے رہے. اچھا ویر جی کوہلی صاحب، اوہاں یوں بدھائے جو تکل وفاقی وزیر جو شیخ رشید ان پارا سندھ میں گورنر راج لگائن جی تجویز ڈنی پئی، جیکا اج وزیر اعظم پارا رد کئی وئی ہے.
तहरीक कामयाब थियण जी सूरत में शहबाज शरीफ वज़ीर आज़म थींदो, हुकूमत अवां पंहिंजी ख़तरे में पिया विझो। पाकिस्तान पीपल्स पार्टी खे छा मिलंदो जो एतिरे हद ताईं वञण जे लाइ तयारु आहे त हू सिंध हाउस में तहरीक इंसाफ़ जा MNAs उन्हनि खे हिफ़ाज़त पई ॾिए ऐं उहे MNAs जेके पाण चई चुका आहिनि त असांखे अॻी टिकट पीपल्स पार्टी जी न मुस्लिम लीग नून जी थी खपे, त पाकिस्तान पीपल्स पार्टी एतिरी जज़्बाती छो पई थिए तहरीक खे वठी करे? ॾिसो, सभिनी खां पहिरीं इहो त पाकिस्तान पीपल्स पार्टी को बि गैर आइनी अमल न पई करे, गैर जमहूरी अमल न पई करे। आइन जे अंदरि हिकिड़ो ऑप्शन ॾिनल आहे। ऐं ॿी ॻाल्हि त हींअर तव्हां जेका ॻाल्हि पई कई उनखे उन मां थोरो ऐड कयां त आइन जे अंदरि क्लियर लिखियल आहे त जेकॾहिं को बि मेंबर, न सिर्फ़ु अपोज़िशन जो न, को बि MNA, को बि नेशनल असेंबली जो को बि मेंबर जेकॾहिं वज़ीर आज़म जे ख़िलाफ़ अदम एतमाद जो वोट ॾियणु चाहे त वोट ॾेई सघे थो, पर जेकॾहिं अपोज़िशन जो हूंदो त उनजे ख़िलाफ़ एक्शन नथो थी सघे। ऐं जेकॾहिं पार्टी जो हूंदो त उनजे ख़िलाफ़ उनखे डिफीट करे सघे थो, उहो करे सघे थो इलेक्शन कमीशन, ऐं स्पीकर लिखंदो इलेक्शन कमीशन खे उहो उनखे डिफीट। ॿी ॻाल्हि इहा त ॾिसो, हीअ छुटियुनि जे ख़िलाफ़ आहे। मुंहिंजे चेयरमैन मोहतरम बिलावल वज़ारी साहब बार बार ऐं कई बार इहो रिपीट करे चुको आहे कि हीअ जंग जेका आहे हुकुमरानी जंग आहे ई कोन। हीअ जंग आहे त पाकिस्तान जंहिं तरीक़े सां सॼी दुनिया में आइसोलेट थियो आहे, जंहिं तरीक़े सां पाकिस्तान में पॉलिसी जुड़नि थियूं, जंहिं तरीक़े सां पार्लियामेंट खे उरांगियो पियो वञे, आइन खे उरांगियो पियो वञे, जंहिं तरीक़े सां पार्लियामेंट बचियो था, पर हिते जेका रोज़ स्पीकर सॉरी न ऐवान सदर मां रोज़ जेका ऑर्डिनेंस जारी थियनि था, गैर आइन जो अमल थिए। आइन जे अंदरि हिकिड़ी शइ ॾिना, उनखे छॾे करे असीं गौरवाज लॻाईंदासीं छो आइन में गुंजाइश ई कोन्हे। माना इन खां इन वटि वज़ीर आज़म वटि तव्हां हिन असेंबली खे रद्द करण जे करे था सघनि। ॿी ॻाल्हि इहा आइन जे अंदरि पीपल्स अपोज़िशन में हूंदो तॾहिं बि पार्लियामेंट लॉन्च न फरमानी, माना बिल फाड़ण, असेंबली ते अटैक करण, पीटीए ते हमला करण, सभु गैर आइनी अमल में चवे थो जेको जेल में कैदी आहे उनजे खोली मां जेको आहे पखो कढी छॾींदुसि। माना इहो गैर कानूनी अमल आहे। छो त कानून जे अंदरि तव्हांखे कैदी खे पंहिंजा राइट ॾियणा आहिनि। जेको हिकिड़ो कैदी जेल में आहे उन ॾोह छा आहे छॾे ॾियो, उहो पाण कोर्ट साबित कंदी, पर जेको जेल जे अंदरि आहे उनखे सहूलियतूं ॾियणु उहो कैदी जो राइट आहे ऐं स्टेट जी ज़िमेदारी आहे, वक़्त जी हुकूमत जी ज़िमेदारी आहे। पर उहो वज़ीर आज़म बीही करे हिकिड़े कैदी खे पंहिंजी सहूलियतूं न ॾियण जी ॻाल्हि थो करे, त इहो सॼो गैर आइनी अमल आहे। जिन जे रवैयनि जे करे जेको पाकिस्तान खे नुक़सानु थियो आहे, 22 करोड़ माण्हू जेको भोॻे पियो, जेके पॉलिसियूं सॼी नाकाम थियूं आहिनि ऐं दुनिया में सॼो असां आइसोलेट थिया आहियूं, दुनिया में असांजी जग असाई थी आहे, इहो सॼो अमल अहिड़ो आहे। असां त हींअर ॾिसो, हींअर जेके बि अपोज़िशन जी जमायतूं आहिनि सभु इन ॻाल्हि ते एग्री आहिनि त 5 साल लाइ भले तव्हां क़ौमी हुकूमत ठाहे छॾियो। ऐं क़ौमी हुकूमत जो मतिलबु आहे त PTI खां सवाइ ॿियूं जेके बि जमायतूं आहिनि सभु गॾिजी करे उन हुकूमत खे ऑन कनि त जीअं पाकिस्तान खे आइसोलेशन मां, हिन बहरान मां कढी सघे। अच्छा सिद्दीकुल फारूक साहब, ये फरमाइएगा कि इस वक्त इस्लामाबाद में जो सूरत हाल वो ये है कि पाकिस्तान तहरीक इंसाफ के कुछ कारकुनों ने सिंध हाउस पे हमला किया था, जिसके बाद पुलिस ने पाकिस्तान तहरीक इंसाफ के कुछ कारकुनों और जो लीडर थे उनको भी अगवा कर लिया। आप क्या समझते हैं कि 25 मार्च को मौलाना फजलुर रहमान, जबकि 2 MNA गिरफ्तार करने की बात भी की जा रही है, अभी अपडेट ये आ रही है कि उनको गिरफ्तार किया गया है, आप नहीं समझते कि 25 मार्च को मौलाना फजलुर रहमान निकलेंगे, 27 मार्च को पाकिस्तान तहरीक इंसाफ अपना जलसा करेगी और 28 मार्च को इस तहरीक पे वोटिंग होनी है? ऐसी सूरत हाल में आप नहीं समझते कि कोई तीसरी कुव्वत जो है वो फायदा उठा के पूरे सिस्टम को डिरेल भी कर सकती है? देखिए, पहली बात तो ये है कि तमाम जो ताकतें हैं, तमाम इदारे, उन्हें आइन के अंदर रहकर अपना किरदार अदा करना चाहिए। अगर हम सब पाकिस्तान के साथ और इसके अवाम के साथ मुखलिस हैं। एक आखिरी मौका ये भी है इमरान खान के सामने कि क्या वो पाकिस्तान के अवाम और आइन के साथ मुखलिस है। पहले तो वो नहीं थे कि आइन एक इख्तियार देता है अरकान असम्बली को। इन्हीं अरकान असम्बली से इन्होंने पीछे जब इलेक्शन हुए सेनेट के, तो उस मौके पे जब इनका बंदा हार गया तो इन्होंने एतमाद का वोट लिया। तो अवाम से तो नहीं ना जाके एतमाद का वोट लिया, आइन के मुताबिक अरकान असम्बली ने दिया।
اب بھی ارکان اسمبلی کا یہ اختیار ہے، تو یہ عوام کو لا کے یہاں یہ جو فساد پیدا کرنے کی کوشش ہے، انہوں نے پہلے کیا، نہیں تو پہلے قبضہ کر لیں گے، فلاں کر لیں گے، یہ کر لیں گے۔ پہلی بات تو یہ ہے کہ یہ کوئی زیادہ لوگ جمع نہیں کر سکتے۔ اچھا صدیق الفاروق صاحب، یہاں پہ چھوٹا سا سوال یہ بھی لے لیں کہ اگر اللہ نہ کرے ایسا ہو لیکن تیسری قوت آ کے حکومت پہ قبضہ کر لیتی ہے تو مسلم لیگ نون تحریک انصاف کا ساتھ دے گی؟ دیکھیے جی، ہم یہ نہیں سمجھتے کہ ایسے حالات ہیں کہ کوئی اور طاقت آ کے قبضہ کرے۔ ہم پی ڈی ایم جو ہے وہ آئین کی عملداری چاہتا ہے، آئین کی عملداری کے لیے ہی تو ہم جدوجہد کر رہے ہیں، اور میرا نہیں خیال کہ کوئی اور طاقت جو ہے وہ اس طرح کا، اگرچہ عمران خان اور شیخ رشید جیسے فسادیوں کی کوشش تو یہی ہوگی۔ اسی لیے میں نے کہا کہ ایک آخری موقع ہے کہ وہ ثابت کرے کہ نہیں میں آئین کے ساتھ ہوں، عمران خان ثابت کرے۔ اگر وہ نہیں تو پھر ہم انشاءاللہ ان کو بھی روک لیں گے اور یہ ووٹ بھی عدم اعتماد بھی ہو جائے۔ ویر جی کوہلی صاحب، ساگوئی سوال اما وٹ بھی ماں کھڑی دوست، چھا پاکستان پیپلز پارٹی کنہیں بھی غیر آئینی ऐं غیر جمہوری عمل تے اگر تھے تو تا اتے پاکستان تحریک انصاف سان گڈ ہوندی یا پاکستان تحریک انصاف جو ساتھ نہ ڈیندی پاکستان پیپلز پارٹی؟ ॾिसो, पाकिस्तान पीपल्स पार्टी या हिन वक़्तु जेके बि मुतहदा जेके अपोज़िशन जूं पार्टियूं हलनि थियूं, उन्हनि समूरनि जो इहो ख़्यालु आहे त असां को बि गैर आइनी अमल न को पाण कयूं था, न उनजी सपोर्ट कंदासीं। पर अहिड़े क़िस्म जी सूरत-हाल बिल्कुलु भाउ सही थो चए, अहिड़ी क़िस्म जी सूरत-हाल नज़र नथी अचे। ऐं जहिड़े क़िस्म जो असांजे ज़हन में ख़्याल में हिन खां पहिरीं जेको आमराना दौर रहिया आहिनि, उहे समूरा आमराना दौर माना ॿिया जो जेको सभिनी खां ख़ौफ़नाक दौर जंहिंखे चऊं था, ओड़ो दौर इमरान खान जो दौर मौजूदा गुज़रे पियो। त उन में ॾिसो, इन इमरान खान जेको वियालक जो आमरानो दौर हो, उन में पाण सभिनी खे ख़बर आहे त जेके अख़बारूं छपंदियूं हुयूं उन में कुझु अहिड़ियूं ख़बरूं हूंदियूं हुयूं जिनकी परमिशन न मिलंदी हुई त उहे उनजे मथां पेपर रखी करे ऐं सफ़ा अछो या कारो प्रिंट थी ॿाहिरि अची वेंदो हो, पर को बि अख़बार शाया थी वेंदी हुई। ही उहो दौर आहे जंहिंमें कई टॉक शो तव्हांखे 4-5 जो मिसाल ॾेई सघां थो, जंहिंमें टॉक शो 5 मिंट हलियो ऐं जॾहिं ख़बर पई कहिड़े मौज़ू ते ॻाल्हाइनि पिया त पूरो टॉक शो बंदि थी वियो ऐं उनखां पोइ उहो एंकर ई हितां खां गाइब थी वियो उन टीवी चैनल तां। त ही जेको आमराना दौर उनखां ख़तरनाक ई पुराणो जेके 4 साल इमरान खान जा गुज़रिया आहिनि, हुन में ॾाढो ख़तरनाक अमल थिया आहिनि। त ही इमरान खान जेको आहे सो जमहूरी जे नाले में ही ख़तरनाक आमिर असांजे मथां अची 4 सालनि में लॻो आहे। ऐं सम्झां थो अहिड़े क़िस्म जो को बि छो त आइन में गुंजाइश न आहे। अहिड़ी तरमीम खां पोइ आइन में कंहिंखे इख़्तियार ई मौजूदु न आहे, सवाइ इन जे सदर जेको आहे उहो बि वज़ीर आज़म जॾहिं मोकिलींदो, उनखां पोइ डायरेक्ट सदर खे बि इख़्तियार कोन्हे। वज़ीर आज़म जेको आहे उहो मोकिलींदो सदर खे त उहो असेंबली डिज़ोल्व करे सघे थो। अदरवाइज़ आइन में अरिड़हीं तरमीम खां पोइ अहिड़े क़िस्म जी किथे गुंजाइश कोन्हे। बाक़ी गैर आइनी अमल आहे, हिते जेके धाड़ा लॻंदा रहिया आहिनि, ऐं नथो सम्झां हिन वक़्तु अहिड़े क़िस्म जी का सूरत-हाल आहे। पर आउं सम्झां थो त इमरान खान हर सूरत में असांखे माना कंहिं आमिर खां घटि कोन लॻो। सिद्दीक़ उल फारूक साहब, वीर जी कोहली साहब, अवां ॿिन्ही जी वॾी महिरबानी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। नाज़रीन, प्रोग्राम में पाकिस्तान मुस्लिम लीग नून जो अॻवान सिद्दीक़ उल फारूक, जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अॻवान ऐं CM सिंध जो असिस्टेंट जेको आहे एडवाइज़र आहे, वीर जी कोहली साहब असां सां गॾु मौजूदु हुया। पाकिस्तान जी करंट पॉलिटिकल सिचुएशन ते इस्लामाबाद जी जेका सूरत हाल आहे उहा वधीक दिलचस्प थींदी पई वञे, जिथे सिंध हाउस में पाकिस्तान तहरीक इंसाफ जा MNAs जिन्हनि पाकिस्तान जेको सिंध हाउस आहे उते पनाह वरती आहे, उते पाकिस्तान तहरीक इंसाफ जे कारकुननि पारां हमिलो कयो वियो आहे। हमले खां पोइ पाकिस्तान तहरीक इंसाफ जा MNAs ऐं कुझु कारकुन जेके आहिनि उन्हनि खे पुलिस पारां गिरफ़्तार कयो वियो आहे। प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे, हिते वठंदासीं ब्रेक, हाज़िर थियूं था ब्रेक खां पोइ। नाज़रीन, प्रोग्राम में एक दफ़ो ॿीहर भलीकार ज़िक्र कयूं पिया पाकिस्तान जी करंट पॉलिटिकल सिचुएशन में, जिथे इस्लामाबाद सभिनी निगाहनि जो मरकज़ आहे, जिथे सिंध हाउस में पाकिस्तान तहरीक इंसाफ जा 14 MNAs पनाह वरती हुई ऐं उते हिन वक़्त जी सूरत हाल इहा आहे त तहरीक इंसाफ जे कारकुननि पारां सिंध हाउस ते हमलो कयो वियो, तंहिंखां पोइ इस्लामाबाद पुलिस 2 MNA समेत पाकिस्तान तहरीक इंसाफ जे केतिरनि ई कारकुननि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। अवां इन सॼी सूरत हाल ते ॻाल्हाइण लाइ असां राब्तो कयो आहे इस्लामाबाद में मौजूद सीनियर सहाफ़ी तजिया निगार शाकिर सोलंकी साहब। शाकिर साहब, वॾी महिरबानी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ।
इस्लामाबाद में वेठा आहियो, ॿुधाइजो त इस्लामाबाद जो टेम्परेचर छा आहे ऐं हिन वक़्तु छा सिचुएशन आहे, छो त इस्लामाबाद में अक्सर घणियूं अफ़वाहूं जेके आहिनि उहे गर्दिश कंदियूं रहंदियूं आहिनि, त हिन वक़्तु अव्हां वटि छा अपडेट आहिनि? जी ॾिसो, हिन महिल त सिंध हाउस ते कशीदगी वारी हिकिड़ी महादारी वारी सूरत हाल आहे। पीटीआई जे कारकुननि सिंध हाउस ते हमिलो कयो आहे ऐं दरवाज़ा तोड़े सिंध हाउस में दाख़िल थिया आहिनि। पीटीआई जा MNAs उन्हनि जी क़यादत कनि पिया, जंहिंखां पोइ JUI जे तर्जुमान असलम गौरी बि पंहिंजा जेके कारकुन आहिनि JUI जा रावलपिंडी इस्लामाबाद में, उन्हनि खे बि कॉल कई आहे त उहे बि सिंध हाउस पहुचनि ऐं हुननि जो इहो चवणु आहे त असां पंहिंजे MNAs जो तहफ़ुज़ करणु असांजी ज़िमेदारी आहे ऐं असांजा कारकुन MNAs जो पंहिंजनि जो तहफ़ुज़ करण लाइ था अचनि, महाज़ारी लाइ नथा अचनि। पर उन्हनि खे कारकुननि खे इस्लामाबाद पुलिस मुख़्तलिफ़ चौकियुनि ते रोकण जी कोशिशि कई आहे ऐं पर उनजे बावजूदि JUI इस्लामाबाद जो सदर आहे अब्दुल मजीद हज़ारवी, उनजे क़यादत में JUI जा खोड़ सारा कारकुन जेके आहिनि सिंध हाउस पहुची विया आहिनि ऐं इस्लामाबाद पुलिस जेका आहे हाणे एक्टिव थी आहे। पहिरियां इस्लामाबाद पुलिस भारी नफ़री पहुती ऐं उन्हनि अची सिंध हाउस खे पंहिंजे तहवील में वरितो ऐं सिंध हाउस जी सिक्योरिटी सख़्तु कई, पर उनजे बावजूदि पीटीआई जा कारकुन, हालांकि एॾो वॾो घणो मजमूओ बि कोन हुयो, को सभनि या हज़ारनि जो मजमूओ बि कोन हो, चंद कारकुन हुया, 2-3 दर्जन कारकुन हुया, उन्हनि खे पुलिस रोके सघे पई, पर पुलिस लॻे ई पियो त पुलिस ॼण हुननि खे हथ सां अंदरि मोकिलियो ऐं उन खां पोइ पुलिस जे जॾहिं प्रेशर आयो आहे त उन खां पोइ पुलिस पकड़ धकड़ शुरू कई आहे। 2 MNA बि पीटीआई जा जेके आहिनि कराची सां तालुक़ आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं कुझु कारकुन बि गिरफ़्तार कया विया आहिनि। बहरहाल इन ते अपोज़िशन जे जमातुनि जो सख़्तु रद्द अमल आयो आहे। हाणे थोरी देरि पहिरियां खुर्शीद शाह भी इन ते सख़्तु रद्द अमल ॾिनो आहे त भई बदतरीन मिसाल क़ाइमु कई पई वञे ऐं हुकूमत ईअं लॻे थो त महाज़ाराई चाहे थी त अपोज़िशन सां महाज़ाराई थिए ऐं इस्लामाबाद में जेको आहे तसादुम थिए ऐं गंद थिए त जीअं तहरीक अदम एतमाद जे मामले खे जेको आहे उन खे रोलवेड़ जो शिकार बणाए सघिजे। पर छाकाणि त ज़ाहिर आहे हुकूमत वटि 50 मेंबर जेके आहिनि उहे अपोज़िशन सां थी बीठा आहिनि, उहे हुकूमत सां कोन्हनि, इत्तेहादी हुकूमत सां ज़ाहिर लॻे थो त कोन्हनि ऐं अपोज़िशन इहा क्लेम करे पई त सभई जो सभई इत्तेहादी असां सां ऑन बोर्ड आहिनि ऐं पीटीआई जा खोड़ सारा मेंबर, रुगो 24 मेंबर जेके कल्ह ज़ाहिर थिया आहिनि, रुगो इहे न आहिनि बल्कि ॿिया बि मेंबर राब्तनि में आहिनि अपोज़िशन सां ऐं हुकूमत जी अपोज़िशन इहो चए थी त हुकूमत जी इहा परेशानी जी अलामत आहे त हुकूमत हाणे सिंध हाउस ते हमला करणु शुरू करे ॾिना आहिनि। जी शाकिर साहब, इहो ॿुधाइजो त अव्हां इस्लामाबाद में वेठा आहियो, अव्हां वटि वधीक मालूमात हूंदी, मोनस इलाही लंडन छो वियो आहे? ॾिसो, मूनिस इलाही लंदन यकीनी तौर ते नून लीग सां जेके मामला आहिनि खोड़ सारा उहे नवाज़ शरीफ़ खे तय करणा हूंदा आहिनि ऐं बज़ाहिर निजी दौरा या मुख़्तलिफ़ जेके जवाब ॾिना वेंदा आहिनि ॿाहिरि वञण जा। तव्हांखे यादि हूंदो जहांगीर तरीन बि बीमार हुयो ऐं उहो चेकअप लाइ वियो हो ऐं उन्हनि ॾींहंनि में इहे ख़दशा ज़ाहिर कया विया त जहांगीर तरीन चेकअप लाइ त वियो आहे पर मियां नवाज़ शरीफ़ बि लंदन में आहे ऐं उन खां पोइ इहे ख़बरूं आयूं हुयूं, रिपोर्ट थियूं हुयूं त मियां नवाज़ शरीफ़ ऐं जहांगीर तरीन जी मुलाक़ात थी आहे। मूनिस इलाही बि निजी दौरा ऐं मुख़्तलिफ़ जेके जवाज़ हूंदा आहिनि लंदन जे दौरे जा, हिननि ॾींहंनि में मूनिस इलाही जो वञणु, जिन ॾींहंनि में नून लीग ऐं काफ लीग जे हवाले सां मामलात हलनि पिया, डिस्कस पिया थियनि ऐं परवेज़ इलाही जे वज़ीर आला बणजण जे लाइ इतला इहे आहिनि त नून लीग बि राज़ी थी वई आहे। मौलाना फज़लुर रहमान ऐं आसवरी ज़रदारी नून लीग खे बि राज़ी कयो आहे त जॾहिं काफ लीग ऑन बोर्ड इन शर्त ते ई थी आहे त परवेज़ इलाही खे वज़ीर आला बणायो वेंदो ऐं मूनिस इलाही जो इन्हनि ॾींहंनि में लंदन वञणु इहो क्लियर करे पियो त माना मियां नवाज़ शरीफ़ सां बि हुनजी मुलाक़ात थी सघे थी। अच्छा, अव्हां ॻाल्हि कई त जेको इस्लामाबाद में तसादुम वारी सूरत हाल आहे उहा वधाए पई वञे, छा इन पुठियां इहे मक़सद त न आहिनि त 25 मार्च ते मौलाना फज़लुर रहमान ऐं 27 मार्च ते तहरीक इंसाफ़ जो जेको पंहिंजो जलसो थियणु आहे उन में अदालत मुदाख़लत करे ऐं ॿिन्ही खे इहो जलसा करणु ऐं लॉन्ग मार्च करण खां रोकियो वञे? बिल्कुलु, ऐं अपोज़िशन बि इहा डिमांड करे पई त अदालत खे हिन सूरत हाल जो नोटिस वठणु घुरिजे। खुर्शीद शाह बि कुझु देरि पहिरियां मीडिया सां ॻाल्हि कई आहे ऐं उनजो बि इहो चवणु आहे त
अदालतुनि खे बि हिन शइ ते नज़र रखणु घुरिजे त हुकूमत गैर कानूनी इक़दाम करणु शुरू करे ॾिना आहिनि ऐं स्पीकर क़ौमी असेंबली जे लाइ बि चयो वञे थो त जी इजलास मुअख़र करे सघे थो, घुराए वरी मुअख़र करे सघे थो, त उन जे लाइ बि इहो चयो वञे इहो बि जेकॾहिं कयो वेंदो त इहो गैर कानूनी गैर आइनी इक़दाम हूंदो ऐं गैर आइनी इक़दाम जेको बि कंदो त उहो आइन जी ख़िलाफ़ वर्जीअ जे सज़ा जो मुस्तहिक़ हूंदो। पर ज़ाहिर आहे अॼु अपोज़िशन जा जेके रहनुमा आहिनि सरदार अयाज़ सादिक, नवीद कमर ऐं शाहिदा अख्तर अली JUI जी जेका आहे उहे अॼु बि क़ौमी असेंबली जे सेक्रेटरीअ सां हुननि मुलाक़ात कई आहे ऐं हुननि तहरीरी दरख़्वास्त बि ॾिनी आहे सेक्रेटरीअ खे यादि दहानीअ जे लाइ त 21 मार्च ते हर सूरत में तव्हांखे इजलास घुराइणु घुरिजे, छाकाणि त 14 ॾींहं जेके आहिनि उहे थियनि था 23 मार्च ताईं ऐं 23 मार्च खां पहिरियों इजलास तव्हां घुरायो ऐं हिन ते तहरीक इत्मीमाद ते वोटिंग करायो। त ख़ुर्शीद शाह खां इहो बि पुछियो वियो, ख़ुर्शीद शाह चयो त जेकॾहिं हुकूमत इजलास नथी घुराए या इजलास पोस्टपोन कयो थो वञे या तहरीक इत्मीमाद ते वोटिंग नथी कराई वञे, इन सभिनी सूरतुनि में 21 खां पोइ हुकूमत गैर कानूनी हूंदी। वज़ीर आज़म जो उहिदो वज़ीर आज़म इमरान ख़ान वटि वज़ारत उज़्मा जो उहिदो गैर आइनी गैर कानूनी हूंदो ऐं हिकिड़ो आइनी ऐं सियासी जेको आहे उहो बहरान शुरू थींदो 21 खां पोइ। शाकिर साहब, असांजा कुझु मीडिया जा दोस्त इहो तजियो कनि पिया त इमरान ख़ान थी सघे थो OIC जे इजलास खां पोइ 25 या 26 मार्च ते पाण इस्तीफ़ा ॾेई छॾे। अव्हां इन हवाले सां छा चवंदा? ॾिसो, इस्तीफ़े जूं जेके अफ़वाहूं आहिनि उहे त कल्ह खां सोशल मीडिया ते इहे तव्हां बि पढ़ंदा हूंदो, असां बि पढ़ूं पिया, पर अञा इस्तीफ़े जो फ़िलहाल जेके बि हुक्मरान हूंदा आहिनि तव्हांखे यादि हूंदो मीर ज़फ़रुल्लाह जमाली कुझु इस्तीफ़ा खां कुझु कलाक पहिरियों 2 कलाक 2.5 कलाक मूंखे यादि आहे चङी तरह चयो त मुंहिंजी कुर्सी मज़बूत आहे, वज़ारत उज़्मा मुंहिंजी मज़बूत आहे, किथे मां कॾहिं कोन पियो वञा, उन 1 कलाक ॾेढ खां पोइ हुन इस्तीफ़ा ॾिनी। ऐं जाम कमाल जो तव्हांखे यादि हूंदो बलोचिस्तान जे वज़ीर आला जो आख़िरी ॾींहं ते डटियो बीठो त बाबा मां कंहिं बि सूरत में इस्तीफ़ा न ॾींदुसि, पर हुनखे इस्तीफ़ा ॾियणी पई। जेको हुक्मरान हूंदो आहे इक़्तिदार ते हूंदो आहे उहो इहे दावाऊं कंदा आहिनि त बाबा मुंहिंजी कुर्सी मज़बूत आहे, मां न वेंदुसि, पर कंहिं बि वक़्तु इस्तीफ़ा बि अची सघे थी। इस्लामाबाद जा जेके सियासी हल्का आहिनि उन्हनि में इहा डिस्कशन हले पई त थी सघे थो त ऐन टाइम ते इमरान ख़ान इस्तीफ़ा ॾेई छॾे, छाकाणि त बज़ाहिर हू बि ॾिसनि पिया त असांजा 24 मेंबर हिन जा जेकॾहिं 9 मेंबर निकिरी वञनि त हुकूमत जी 2/3 मेजॉरिटी 172 वारी जेका आहे उहा ख़तम थी वञे। हिननि जा त 24 मेंबर अपोज़िशन सां वेठा आहिनि ऐं जेको सिंध हाउस ते बि हमिलो कयो वियो आहे, कल्ह ताईं त उहे सिंध हाउस में हुया, जेके PTI जा मेंबर हुया, तव्हां इंटरव्यूज़ बि ॾिठा हूंदा हुननि जा। उन खां पोइ राति इहे इतलाह आहिनि त राति हुननि खे ॿिए हंधि शिफ्ट कयो वियो आहे नामालूम मक़ाम ते ऐं PTI जा कारकुन सिंध हाउस ते, छाकाणि त ॿिया बि MNAs पीपल्स पार्टीअ जा, नून लीग जा, JUI जा जेके अपोज़िशन जा मेंबर आहिनि उहे बि सिंध हाउस में रहियल आहिनि, पर हुकूमती मेंबरनि खे उतां किथे ॿिए हंधि शिफ्ट कयो वियो आहे। ऐं PTI जे मेंबरनि PTI जे कारकुननि जेको आहे लोटा खणी अलामती हिकिड़ो एहतजाज कयो आहे। चलो अलामती एहतजाज पंहिंजी जॻह ते, पर दरवाज़ा तोड़े सिंध हाउस जा पुलिस चौकियूं क्रॉस करे ऐं सिंध हाउस में दाख़िल थियणु, तोड़ फोड़ करणु, ज़ाहिर आहे इहो त महाज़ारीअ खे हथी ॾियण वारी ॻाल्हि आहे जेका PTI शुरू करे ॾिनी आहे। जी शाकिर सोलंकी साहब, वॾी महिरबानी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। नाज़रीन, शाकिर सोलंकी सीनियर सहाफ़ी तजिया निगार इस्लामाबाद मां असां सां गॾु मौजूदु हुआ, जेके इस्लामाबाद जी असल हक़ीक़ी जेका ग्राउंड रियलिटीज़ आहिनि उन्हनि जे बारे में असांखे आगाह कयो त तहरीक जेका पेश कई वई आहे बेतमादी वारी रिथ अपोज़िशन पारां पेश कई वई आहे, उन ते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जेका मुकमल तौर नाकाम थींदे नज़र पई अचे, उनजी हुकूमत असांखे वींदे नज़र पई अचे, जंहिंमें 24 MNAs ॿुधायो पियो वञे त उहे सिंध हाउस में मौजूद आहिनि ऐं उन्हनि वाज़े ऐलान करे छॾियो आहे त उहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो साथ न ॾींदा। ॿिए पासे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा जेके इत्तिहादिया आहिनि क़ाफ़ लीग MQM उहा बि उन्हनि सां गॾु बीठल न आहे। उन जो हिकिड़ो मिसाल असांखे ईअं बि नज़र आयो त कुझु ॾींहं अॻिते ॻाल्हियूं कयूं पियूं वियूं त मोनस इलाही खे थी सघे थो त कंहिं केस में गिरफ़्तार कयो वञे, पर कल्ह मोनस इलाही लंडन जी फ्लाइट वठी उहो लंडन पहुची वियो आहे ऐं इहे बि ज़राए जेके ॿुधाइनि पिया त हू लंडन में का अहम मुलाक़ात करण वारो आहे। उहा अहम मुलाक़ात जंहिं ते परवेज़ इलाही जी वज़ारत आला ते थी सघे थो त मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ पारां राज़पो बि ज़ाहिर कयो वञे। अॼु जे प्रोग्राम में एतिरो ई। अवां सां नए प्रोग्राम में मुलाक़ात थींदी, तेसिताईं पंहिंजे मेज़बान इशफ़ाक़ अहमद खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।